नाज़रीन, ठटे ज़िले की वॾी सरकारी सिविल अस्पताल इलाज के बेहतर सहूलतुनि का महरूम बणियल आहे। ईंदड़ मरीज़ सख्त ॾुखियाईनि के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था ठटे का SS न्यूज़ के रिपोर्टर तनवीर ख़ासकेली का। जी तनवीर, आगाह कजो। इन वक्त मौजूद आहियां ठटे ज़िले की वॾी सिविल अस्पताल ठटो में। इहा हिकु मकली हेडक्वार्टर जी अस्पताल है, पर जेको आहे सो अफ़सोस सां चवणो थो पवे त सिहत जूं बेहतर सहूलतूं न हुअण करे दूर इलाइक़नि खां ईंदड़ मरीज़ सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। हिते सिरिंज कैनुला तोड़े का बि सहूलत न आहे। जॾहिं त समूरा वार्ड त क़ाइमु आहिनि, पर उन्हनि में जेको आहे सो डॉक्टरनि अमलो तोड़े दवाउनि जी खोट हुअण करे मरीज़नि खे सख़्त परेशान थियनि थियूं। इन हवाले सां तो हितां जेके आयल मरीज़ ने डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल करी तो उन्हनि जो हवाले सां छा चवणु आहे? सबसे पहला मसला तो कुछ मेडिसिन शॉर्ट है इमरजेंसी के लिहाज से। ठीक है, वो पहले भी जब हसन गंदरो साहब थे MS, हमने हसन गंदरो साहब को भी कहा था कि भाई यहाँ पे मेडिसिन शॉर्टेज है इमरजेंसी के लिए, क्योंकि मरीज़ बहुत दूर दराज से आते हैं और हमारे पास मेडिसिन की शॉर्टेज है, जिस वजह से जो है हम ट्रीटमेंट नहीं कर सकते और मेडिसिन पेशेंट्स का जो है वो किराया होता है। और अभी नए MS साहब आए हैं, उनको भी हमने ये सारी डिटेल्स जो हैं वो बता दी हैं, और कुछ हमारे जो कोऑर्डिनेटर है सरवर शेख साहब, उनको भी बताया कि मेडिसिन जो है जो शॉर्ट मेडिसिन है वो अवेल करवाएं। और उनने उम्मीद दिलवाई है कि इंशाल्लाह बहुत जल्द जो है वो जैसे ही मरफालों का कॉन्ट्रैक्ट रिन्यू होगा तो ये कि इनकी मेडिसिन जो है वो यहाँ पे आ जाएगी। हॉस्पिटल के लिए कोई अच्छे इक़दाम उठाएं? बस सिंध गवर्नमेंट तो इकदाम तो करती है, लेकिन बस क्या करें, बीच में कोरोना भी आ गया, बीच में सैलाब भी आ गया और पेशेंट्स बीच में फिर ये डेंगू आ गया और कुछ मलेरिया हो गया, तो उस वजह से जो है वो फिर सिंध गवर्नमेंट जितना हो रहा है वो कर रही है और पेशेंट्स जो हैं उनको भी कुछ ना कुछ जो है वो मिल रही है। अस्पताल जो हवालो इहो आहे त अस्पताल में का शइ न आहे, का बि फैसिलिटी न आहे, का शइ न आहे। हिकिड़ी शइ तव्हां ठीको खयो, तव्हां ओरिजिनल दवाऊं ॾियो न बाबा, तव्हां ओरिजिनल मलेरिया दवाऊं ॾियो, तव्हां ओरिजिनल हेमक्सिल ॾियो, तव्हां ओरिजिनल टपर ॾियो, त ग़रीबनि मिसकिननि माण्हुनि खे कुझु सुख जो साह त मिले। असांखे अस्पताल बंदि करण जी ज़रूरत न आहे, असांखे का बि असांजूं मजबूरियूं आहिनि। असांजूं मजबूरी इहे आहिनि त असांजो रिस्क अलाउंस, करोना अलाउंस बंदि कयो वियो आहे। त करोना अलाउंस खां अॻु में असांजो कई बीमारियूं हुयूं, करोना त हाणे आई आहे, 14-15 महीना थिया आहिनि, हाणे आई आहे साईं। असां ॾिसो हाणे करोना खणी हाणे आई आहे। त मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहियूं, हेपाटाइटिस B-C, HIV, एड्स, गैंग्रीन, मुद्दो, मलेरिया, तव्हां ॾिसो हींअर मलेरिया में घणा माण्हू मरी चुका आहिनि, तव्हां ॾिसो गैंग्रीन में घणा माण्हू मरी चुका आहिनि, तव्हां ॾिसो काई साईं में कहिड़ा माण्हू मरी चुका आहिनि। त उहो मुलाज़िम उन्हनि मरीज़नि खे हथु विझनि था। त असीं बराए महिरबानी वज़ीर सिंध खे अपील था करियूं, सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं त बराए महिरबानी करे मरीज़नि सां कुछ हल्को हथ रखो, कुछ एक्सरे फीयूं हल्कियूं रखो, कुछ दवाऊं मरीज़नि खे ॾियो। असां हिते आया आहियूं, पर हिते का बि सहूलियत कोन्हे। हिते ॿारनि खे ड्रिप भी कोन थी मिले, हिते कैनुला भी नंढड़ी कैनुला जेका आहे उहा भी हिते कोन्हे। असीं आया आहियूं हिते इलाज मात्र, पर इलाज मात्र का शइ कोन्हे। डॉक्टर जेके आहिनि से हड़ताल में पूरा आहिनि, मरीज़ जेके दर बदर आहिनि, का सहूलियत कोन्हे। ही बंदि आहे, मरीज़ इलाही परे परे खां अचनि था, इलाही परेशान आहिनि सर। मरीज़ दवाऊं ववाऊं कोन्हनि, मरीज़ अलाए गाड़े मां साकरे मां अलाए किथां किथां अचनि था। OPD बंदि आहे, हिते OPD बंदि आहे, OPD सर। इहे मां ईदी वारो आहियां पाण, ॿियो असांजी जेका पघार बि कोन थी 4-5 महीना थिया सर। अब असीं छा खाईंदासीं ॿुधायो, गता खाऊं छा सर? नाज़रीन, तव्हां मरीज़नि जूं ऐं डॉक्टरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि सिंध सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त ज़िले ठटे जी सभ खां वॾी सिविल अस्पताल ठटो में इलाज जूं बेहतर सहूलतूं, दवाऊं, डॉक्टरनि जी खोट ख़त्म करण सां गॾु अमलो ॾेई जेको आहे सो ईंदड़ मरीज़नि जी परेशानी खे ख़त्म कयो वञे। कैमरामैन दानिश सां गॾु तनवीर ख़ासकेली SS TV ठटो।